पासे में महंगाई चोट चढ़ियल। दुकानदारनि ऐं वापारियुनि जी एकाठी सबबि आम वापे जी शयुनि जे अघनि में 40% इज़ाफ़ो। शहर में क़ाइम यूटिलिटी स्टोर काफ़ी महीननि खां बंदि। अमलो गाइब इंतज़ाम जी लापरवाही सबबि सरकारी रेट लिस्ट भी न लॻी सघी। शहरी ऐं इलाइक़े वासी महंगाई जे तूफ़ान सबबि सख़्तु परेशान। वसवारनि खां नोटिस वठण ऐं कार्रवाई जो मुतालबो। कयल सर्वे मूजिबि रमज़ान मुबारक ईंदे ई करमपुर ऐं भरपासे में आम वापे जी शयुनि खे पर लॻी विया। महंगाई जे तूफ़ान सबबि शहरी ऐं इलाइक़े वासी सख़्तु परेशान आहिनि। दुकानदारनि ऐं वापारियुनि जी एकाठी हुअण सबबि आम वापे जी शयुनि जे अघनि में 40% हथरादू इज़ाफ़ो कयो वियो आहे। इंतज़ामिया जी नाअहली सबबि कंहिं बि दुकान, सब्ज़ी, फ्रूट जे स्टॉलनि ते सरकारी रेट लिस्ट लॻल नज़र नथी अचे। आम वापे जी शयुनि, सब्ज़ी, फ्रूट, गोश्त, मच्छी तोड़े ॿियनि शयुनि जा अघ चोट चढ़ियल आहिनि। दुकानदार सरकारी अघनि ते आम वापे जूं शयूं ॾियण खां इनकारी आहिनि। शहर में क़ाइमु सरकारी यूटिलिटी स्टोर काफ़ी महीननि खां बंदि पियल आहे। यूटिलिटी स्टोर जो वजूद ई नज़र नथो अचे ऐं न ई अमलो पिणु नज़र अचे थो। हथरादू महंगाई जे करे रोज़ कमाइण वारो ग़रीब पोरे तबिको सभ खां वधीक मुतासिर ऐं सख़्तु परेशान आहे। DC मुख़्तियार कार AC समेत कंहिं बि कामोरे करमपुर शहर ऐं इलाइक़े में आम वापे जी शयुनि जा हर रोज़ वधंदड़ अघनि जो नोटिस न वरितो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JDN वेब न्यूज़।